नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के गारों में खबर ॾींदा सिंध एक्शन कमेटी के सरबराह सैयद जलाल महमूद शाह प्रेस क्लब गारों में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सिंध में ज़रदारी हुकूमत जमहूरियत के नाले ते आमिरत मड़े छड़ी है, जंहिं खिलाफ़ असीं सिंध में पुरअमन राब्ता मुहिम जो आगाज़ कयो है। उन बावजूद हुकूमत असांजे सनान खान कुरैशी ऐं ज़ैन शाह समेत ॿियनि क़ौमी कारकुननि ते वियाशाणो तशद्दुद करे खेनि मारण लाइ सांभा कया पिया वञनि। ज़रदारी हुकूमत क़ौम परस्तनि पंहिंजो क़िबलो दुरुस्त न कयो त जेल भरियो तहरीक हलाईंदासीं ऐं ज़रदारी जे ज़ुल्मनि जो ख़ात्मो आणींदासीं। हिननि वधीक चयो त थियणु घुरिजनि केस हुकूमत उन करे असीं चाहियूं था त इन शइ खे जारी रहे ऐं इहो तसलसल जारी रहंदो इंशा अल्लाह ताला। सॼी सिंध जाॻंदी ऐं सॼी सिंध जो थी बीहंदी, सॼी सिंध जा माण्हू ईंदा। असां हिननि पीपलनि ऐं हीअ जेको ज़रदारियुनि मां जान छॾाईंदासीं। शद भरियो तशद्दुद कयो वियो ऐं 200 माण्हू असांजा गिरफ़्तार कया विया। 10,000 माण्हुनि ते एफआईआर दाख़िल करे हिननि चयो त ख़ौफ़ में मुब्तला कयूं सिंध जे क़ौम परस्त कारकुननि खे त जीअं ज़मीनुनि जे विकिरे ख़िलाफ़ सिंध जो रद्द अमल ॿाहिरि न अचे ऐं उहो आवाज़ बंदि थिए। पर तव्हां ॾिठो त 6 तारीख़ खां वठी अॼु 20 तारीख़ ताईं सिंध जो अवाम मुसलसल एहतजाज में आहे। अॼु गगर फाटक खां वठी घारे ताईं ही माण्हू जेके आजाए करण आया हुआ तिन खे टाउन कमेटी बल्दियात खाते जा पैसा न आहिनि, तिन खे सिंध हुकूमत जूं बसूं न आहिनि। ही मिसकीन माण्हू धरती जो वजूद बचाइण आया आहिनि ऐं ठट्टो अली हसन ज़रदारी ठट्टे जो एमपीए मीरपुर साकरो उहे दलाल थी ऐं ठट्टे जा सरदार ऐं कोहिस्तान जा सरदार ज़मीनूं विकिरो कनि था, कब्रिस्तान विकिरो कनि था, असांजा माग विकिरो कनि था। ज़रदारी खे असांजो वजूद विकिरो करणु सिंध जो माण्हू न ॾींदो। हाणे सिंध जे हिन एक्शन कमेटी जी जदोजहद जो सिंध जो बच्चो तव्हां छा था सम्झो त मैट्रिक ऐं 9th जा मासूम ॿार 6 जून ते गिरफ़्तार कया अथनि त हिन तहरीक जो बच्चो 15 सालनि जे मासूम ॿार खां वठी उहे माऊं भेणूं थञ पिया हिकु मासूम ॿार 6 तारीख़ जे एहतजाज में खणी आया। अॼु तव्हां गगर खां वठी घारे ताईं ॾिठो आहे त पुरअमन हीअ तहरीक हली पई आहे। असां ख़बरदार था कयूं सरकार खे त हीअ जेका वहशत तव्हां असांजे मथां लागू कई आहे, हीअ जेको गुंडाराज बर्पा कयो अथव, सिंध जी पुरअमन तहरीक खे बिलावल ज़रदारी ऐं आसिफ ज़रदारी जी दहशतगर्द पुलिस ऐं मुराद शाह जी जेके दाबा आहिनि, जेको 14 सालनि खां सिंध जे ख़ज़ाने जो चोर ऐं बदमाश वज़ीर आला आहे ऐं पीपल्स पार्टी जो सिंध जो सदर असांखे धमकियूं थो ॾे। हीअ तहरीक पुरअमन आहे। तव्हां गद्दार इब्न गद्दार हो सिंध तव्हांखे न बशकींदी ऐं सिंध जो माण्हू हाणे वारिस थी पियो आहे। निमाईंदा सिंध जे माण्हुनि जो प्लेटफॉर्म आहे। मां घारो जे सहाफ़ियुनि जे तवसु सां ठट्टे जा तव्हां बहादुर सहाफ़ी आहियो जिन ज़मीनुनि ते विलार ख़िलाफ़ ज़ुल्फ़काराबाद जे लाइ अॼु बि पैसा रखिया अथनि। असां था चऊं त ठट्टे जे मिसकीन माण्हुनि जो तव्हां पाणी चोराए, कींझर जो तव्हां पाणी चोराए, DH ऐं K4 खे था ॾियो। ठट्टो ज़राअत में बि तबाह थी वियो, पीअण जे हाले जी डंड ते बि कब्ज़ो, कींझर डंड ते कब्ज़ो, ठट्टे जी ज़मीनुनि ते कब्ज़ो, विख ते पीपल्स पार्टी जो नालो आहे डाकू सरकार, कब्ज़ा सरकार जे ख़िलाफ़ एहतजाज हलंदो। ऐं जीअं साईं जलाल चयो त हिन जो पहिरियों मरहलो अवाम जी सुजागी जो आहे उहो हले थो। ॿियो हिन जो मरहलो सिंध असेंबली जे घेरे जो आहे। गिरफ़्तारनि सां कश्मीर खां कराची ताईं जेल बि भरिजी वेंदा, रोड रस्ता बि वेहिजी वेंदा। सिंध जो माण्हू हाणे हिन पंहिंजी वतन जी विलार क़बूल करण लाइ कंहिं बि सूरत में तैयार न आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।